तनमन साफ़ यूट्यूब चैनल जा मोअज़्ज़िज़ नाज़रीन अस्सलाम वालेकुम। अॼु अवां जे ख़िदमत में जेका कहाणी बादशाह जी ॻाल्हि पेश करे रहिया आहियूं उन जो नालो आहे सब्र शहज़ादो। हीअ कहाणी बादशाह जी ॻाल्हि ॿिनि हिसनि ते मुश्तमिल आहे, जंहिंजो पहिरियों हिसो हिन वीडियो में पेश करे रहिया आहियूं ऐं इंशा अल्लाह हिन जो ॿियो हिसो ॿिए वीडियो में पेश कंदासीं। कहाणीअ ॾांहुं हलण खां पहिरियां ई तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु त जेकॾहिं अव्हां असांजो चैनल अञा ताईं सब्सक्राइब न कयो आहे त बराए महिरबानी असांजो चैनल सब्सक्राइब कयो। असांजे चैनल ते अव्हां जे पसंदि जे मयार जे मुताबिक़ काफ़ी सारो मवाद मौजूदु आहे। त अचो हलूं था सब्र शहज़ादो आखाणीअ जे पहिरें हिसे तरफ़। हिकिड़ो हो बादशाहनि जो बादशाह त पाण धणी ताला आहे, पर हीअ कूड़ी दुनिया जो बादशाह हो। ॾींहं जो ॾिनूं सभु कुझु होसि, खेसि 7 सदा सुहिणियूं शहज़ादियूं हुयूं जे सूंह ऐं अकुल में पंहिंजो मटु पाण हुयूं। पर नंढी शहज़ादी सभिनी खां सरस हुई, जंहिं करे ॿियूं शहज़ादियूं साणसि सड़ंदियूं हुयूं। बादशाह जो दस्तूर हो त रोज़ानो सिज रथे महिल शहज़ादियुनि वटि ईंदो हो ऐं 7 ई धीअरुनि खे विहारे वारे वारे सां खाउन पुछंदो हो त अम्मा आउं तव्हांखे केतिरो मिठो आहियां। तंहिं ते का चवंदी हुई तूं मूंखे पताशे जहिड़ो मिठो थो लॻी, का वरी चवंदी हुई त तूं मूंखे मिस्रीअ जहिड़ो मिठो थो लॻी। मतिलबु त 6 शहज़ादियूं त कंहिं न कंहिं मिठे शइ जो नालो वठी बादशाह खे ख़ुशि पियूं कंदियूं हुयूं। बाक़ी 7हीं ऐं सभिनी खां नंढी शहज़ादी कंधु हेठि करे मथियां दिलि सां चवंदी हुई त तूं मूंखे खंड जहिड़ो मिठो थो लॻी, छो जो नंढी शहज़ादीअ खे पंहिंजे पीउ जी इहा ॻाल्हि कान वणंदी हुई। हिकिड़े ॾींहुं जॾहिं दस्तूर मूजिबि बादशाह शहज़ादियुनि खां इहो पुछणु आयो त ॿियनि त सभिनी मिठाईअ ऐं मिस्रीअ जहिड़ो मिठो चयसि, पर नंढी शहज़ादी जा ईअं चई कक थी पई हुई। तंहिं चयसि त बाबा साईं तूं त मूंखे लूण जहिड़ो थो बणी। इहो ॿुधी बादशाह कावड़ में तपी बाहि थी वियो ऐं चयईंसि खाई पी मुंहिंजो तॾहिं बि मूंखे लूण जहिड़ो थी भाई। तंहिं ते शहज़ादीअ वराणियुसि त बाबा साईं रिज़्क़ राज़िक़ ते आहे, बंदे जे वस न आहे, आउं त पंहिंजो नसीब थी खावां। उन ते बादशाह खे वधीक कावड़ लॻी, सो चयईंसि त जे तूं पंहिंजो नसीब थी खाईं त आउं बि ॾिसां त केतिरा ॾींहं थी जीअरी रहीं। पोइ यकदमि पंहिंजे ॿानरनि खे हुकुम ॾिनई त हींअर जो हींअर शहज़ादीअ खे उन हाल में ई वञी झंग में छॾे अचो त वञी पंहिंजो नसीब खाए। शहज़ादीअ चयोसि त जे तव्हांजी इहा मर्ज़ी आहे त पोइ या बिस्मिल्लाह, पर हिकिड़े ॾींहुं तव्हांखे ज़रूरु पिशेमान थियणो पवंदो। ईअं चई शहज़ादी उथी खड़ी थी ऐं ॿाना वीचारा हुकुम जा बंदा से हिन खे घोड़े ते चाढ़े झंग में छॾे आया। शहज़ादी वीचारी लाॾ कोॾ सां पलियल, जंहिं कॾहिं महलात मां पेर ॿाहिरि न कढियो हो, सा झंग में अचे ॾिनी ऐं ॾाढी हैरान थी। आख़िरकार धणीअ खे यादि करे उथी हिकिड़े पासे हली। सॾु पंधु मस कयईं त हिकिड़ी झूपड़ी नज़र आयसि। उते मिड़ई शहज़ादीअ खे पेट में साह पियो। अंदरि वञी ॾिसे त झूपड़ी ख़ाली पई आहे। शहज़ादी बि अलाह ते भरोसो रखी वेही रही। हिन दिलि में ख़्यालु कयो त हिन झूपड़ीअ जो मालिक अलाए जे केरु आहे ऐं हुनजे अचण खां पोइ अलाए जे मरां या बचां, तंहिं करे छो न एतिरो वक़्तु वेही धणीअ जी इबादत करियां। सो कुंड में रखियल पाणीअ जे दिले मां पाणी भरे वुज़ू सारे वेही निमाज़ पढ़णु लॻी। हक़ीक़त में उहा झूपड़ी हिकिड़े फ़क़ीर जी हुई, जो रोज़ु सुबुह जो गदाईअ ते हलियो वेंदो हो ऐं शाम जो मोटी ईंदो हो। उहो जॾहिं आयो तॾहिं पंहिंजे झूपड़ीअ में छोकिरी वेठल ॾिसी हैरान थी वियो। वरी जो ॾिठई त निमाज़ पई पढ़े, तंहिं करे माठड़ी करे हिकिड़ीअ कुंड में वेही रहियो। शहज़ादी जॾहिं निमाज़ पढ़ी बसि कई तॾहिं फ़क़ीर पुछियुसि त धीअ तूं केरु आहीं ऐं हिन झंग में कीअं आई आहीं। तंहिं ते शहज़ादीअ सॼी हक़ीक़त करे ॿुधायसि। ॻाल्हि ॿुधी फ़क़ीर चयो त अम्मा बेशक रिज़्क़ राज़िक़ ते आहे, हर को पंहिंजो नसीब थो खाए। हा हाणे तूं मुंहिंजी न्याणी आहीं, हीअ झूपड़ी तुंहिंजी पंहिंजी आहे। ऐं रोज़ु गदाईअ ते वेंदुसि, जेकी मिलंदुमि सो वंडे खाईंदासीं। इहो ॿुधी शहज़ादी ॾाढी ख़ुशि थी। पोइ फ़क़ीर जेका मानी पिनी आंदी हुई सा खाई धणीअ जा शुक्राना बजा आणे सुम्ही रही। ॿिए ॾींहुं सुबुह जो फ़क़ीर
गदाईअ ते हलियो वियो ऐं शहज़ादी झूपड़ीअ खे ॿुहारे सुहारे साफ़ सुथिरो करे भर वारे खूह तां पाणी भरे बालम थी वेही रही। शाम जो फ़क़ीर गदाई करे आयो, ॿिन्ही ॼणनि मानी खाई धणीअ जा शुकराना कया। ईअं कंदे केतिरा ॾींहं गुज़री विया। हिकिड़ी राति शहज़ादीअ ख़्वाबु ॾिठो त को शख़्स आहे जो केसी चीच खां वठी झूपड़ीअ खां ॿाहिरि पियो वञे ऐं हिकिड़े हंधि बीहारे चयईं त शहज़ादी हिन हंधि 7 बादशाहनि जो ख़ज़ानो पूरियलु आहे। ईअं चई उहो शख़्स गुम थी वियो। शहज़ादीअ जी अखि खुली वई, दिलि में वीचारियईं त ख़्वाब ते कहिड़ो वीसा, पर तॾहिं बि इहो हंधि खोटे ॾिसंदसि ज़रूरु। इहा ॻाल्हि दिलि में रखी यकदमि फ़क़ीर खे उथारे खेसि ख़्वाबु ॿुधायईं। फ़क़ीर चयसि त धीअ, तुंहिंजो भाॻु सणाउ हूंदो त ख़्वाबु कूड़ो कोन थींदो। पोइ उन्हीअ महिल ई ॿई ॼणा उथी उन्हीअ हंधि विया ऐं हथनि सां ज़मीन खोटणु लॻा। अञा थोरो खोटियाऊं मस त हिकिड़ी पेती निकिरी आई। खोले खणी ॾिसनि त सॼी हीरनि जवाहरनि सां भरी पई आहे। उते उहे ॿई ॾाढा ख़ुशि थिया। शहज़ादीअ फ़क़ीर खे चयो त बाबा, हिन मां कुझु हीरा कढी वञी बाज़ार में विकिण ऐं हीअ के कासबी राज़ा वठी अचु त जाइ ठहिरायूं। पोइ आहिस्ते आहिस्ते बाक़ी ख़ज़ानो कढंदासीं। फ़क़ीर खे बि इहा ॻाल्हि वणी। तंहिं कुझु हीरा खणी बाक़ी ख़ज़ानो लटे छॾियो। अञा सुबुह थियो ई मस त फ़क़ीर रवानो थियो। हीरा विकिणी राज़ा ऐं मज़दूर वठी आयो। थोरनि ॾींहंनि में झूपड़ीअ जे जाइ ते हिकिड़ो महलात जुड़ी रास थियो। हाणे फ़क़ीर बि गदाईअ ते कोन वेंदो हो। महलात थियण बैदि शहज़ादी ऐं फ़क़ीर गॾिजी बाक़ी ख़ज़ानो कढी महफ़ूज़ जाइ ते करे रखियो। उन्हीअ हंधि 7 पेतियूं पूरल हुयूं, जिन मां 6 ख़ज़ाने सां टुब भरियल हुयूं, पर 7हीं पेतीअ मां सोने गन सां मोतियुनि जुड़ियल हिकिड़ी विञणी निकिती। उहा शहज़ादीअ पाण खईं। हिकिड़े ॾींहुं शहज़ादी उहा विञणी खणी ॾिसणु लॻी। ॾिसंदे ॾिसंदे वाह हणण लाइ विञणीअ खे जहिड़ो साॼे पासे फेरो ॾिनई, तहिड़ो हिकिड़ो सदा मलूक चंड जहिड़ो शहज़ादो अची अॻियां बीठुसि। शहज़ादी पहिरीं त ॾाढी ॾिनी, पर पोइ दिलि झले पुछईंसि त ए शख़्स, तूं केरु आहीं ऐं हिते कीअं आयो आहीं? उन शख़्स विराणियो त ए शहज़ादी, आउं सब्र शहज़ादो आहियां ऐं परियुनि जे मुल्क में रहंदो आहियां। तो पखो झले मूंखे सॼो आहे, तॾहिं अची हाज़िर थियो आहियां। उते शहज़ादीअ सम्झो त मिड़ई हिन पखे में का ॻाल्हि आहे। सो वरी खांसि पुछाईं त तूं पखे जे सॾ ते आयो आहीं? सब्र शहज़ादे विराणियो त हा, हिनखे सॼे पासे झलींदे त ईंदुसि, जे खॿे पासे झलींदे त हलियो वेंदुसि। शहज़ादी पोइ त ॾाढो ख़ुशि थी ऐं गॾिजी वेही रिहाण करणु लॻा। अहिड़ी तरह रोज़ानो राति जो शहज़ादी पखो झले सब्र शहज़ादे खे घुराए साणुसि वेही रिहाण कंदी हुई ऐं सुबुह थियण ते शहज़ादो हलियो वेंदो हो। हिन ॿिन्ही ॼणनि पाण में शादी कई, पर दस्तूर मूजिबि हू राति जो ईंदो हो ऐं सुबुह जो हलियो वेंदो हो। ईअं काफ़ी वक़्तु गुज़री वियो। न शहज़ादीअ हुन खां पुछियो त ॾींहं जो केॾांहुं थो वञी ऐं न वरी सब्र शहज़ादे खेसि उन्हीअ बाबति ॿुधायो। हिकिड़े ॾींहुं शहज़ादीअ फ़क़ीर सां सलाह कई त हाणे धणीअ जो ॾिनो सभु कुझु अथऊं, मुंहिंजी मर्ज़ी आहे त आउं पंहिंजे पीउ ऐं भेनरुनि जी महिमानी करियां ऐं बाबा खे ॿुधायां त बराबरि रिज़्क़ राज़िक़ जे हथ में आहे या न। तंहिं करे तूं वञी खेनि दावत ॾेई अचु। फ़क़ीर संदसि इहा ॻाल्हि क़बूलु कई। जॾहिं हक़ीक़त सब्र बादशाह सां कयईं, तंहिं चयोसि त तूं भले पंहिंजे माइटनि जी दावत कर, पर मूं बाबति कंहिंसां हिकिड़ो गुफ़्तो बि न कढिजांइ, न त तोखे नुक़सानु रसंदो। शहज़ादीअ साणुसि उन ॻाल्हि जो अंजाम कयो। ॿिए ॾींहुं फ़क़ीर वियोसि वञी बादशाह खे अहल अयाल समेत ख़ुदा करणु दावत ॾेई आयो। बादशाह बि ख़्यालु कयो त ॿार जो वाह सवाह वठिजे, तंहिं करे हिकदमि खणी दावत क़बूलियाईं ऐं फ़क़ीर खे ॾींहुं मुक़ररु करे ॾिनई त फलाणे ॾींहुं असीं पंहिंजे लाइ लश्कर समेत तुंहिंजा महिमान आहियूं। फ़क़ीर सॼी ॻाल्हि अचे शहज़ादीअ खे ॿुधाई। मुक़ररु ॾींहं ते केतिरा ई राधारा अचे पहुता, जिन खणी देगिन जूं कतारूं चाढ़ियूं। बादशाह बि अचे पहुतो। साणुसि 6 शहज़ादियूं बि हुयूं। शहज़ादीअ छा कयो
जो मर्दानो वेस खणी पातो ऐं फ़क़ीर खे चयईं त बादशाह जी मानी आउं पाण रधींदुसि, बाक़ी ॿियनि माण्हुनि जो बंदोबस्तु तूं वञी कर। मानीअ जे महिल शहज़ादीअ छा कयो जो पंहिंजे पीउ ऐं 6 भेनरुनि जे अॻियां रुॻो मिठाणो रखियो। पहिरीं त कुझु खाधऊं, पर 2-4 गिरहनि खां पोइ हर को पियो लूणु आणे त किथां थो चहिरो माल अचे। आख़िर जॾहिं मिठाण मां मुंहुं भाॻुनि ऐं चहिरो ताम बि कोन आयो, तॾहिं बादशाह खां रहियो कोन थियो ऐं शहज़ादी जेका उन महिल मर्दाणे वेस में हुई तंहिंखे चयईं त मियां हिते चहिरो ताम कोन रधिजे छा? तंहिं ते शहज़ादी चयसि त बादशाह सलामत, ॿुधो होसीं त तव्हांखे मिठाण घणो वणंदो आहे, जो तव्हां लूण जे नाले ते पंहिंजे धीउ खे बि घरां कढी छॾियो हो। तंहिं करे लाचार रुॻो मिठो रधियो अथऊं। इहो ॿुधी बादशाह खणी कंधु हेठि कयो ऐं शर्मसार थी चवणु लॻो त मियां, इन ॻाल्हि जो मूंखे एॾो अफ़सोसु आहे जो शायदि सॼी उमिरि कोन हलंदो। अॼु वेचारी मुंहिंजी धीउ अलाए कहिड़ियुनि तकलीफ़ुनि में हूंदी, ईअं चई अचे रोअण में पियो। तंहिं ते शहज़ादीअ चयोसि त जे अव्हांखे पंहिंजी धीउ मिले त पोइ तव्हीं उनखे हींअर सुञाणंदो? बादशाह चयो त छो न सुञाणंदुसि। तंहिं ते शहज़ादीअ मर्दानो वेस लाहे खणी ज़नानो वेस पातो। बादशाह खेसि ॾिसण सां ई सुञातो। पोइ त विछड़ियल मिली ॾाढा ख़ुशि थिया। पोइ शहज़ादीअ बादशाह खे चयो त बाबा, हिते दावत ॾेई तव्हांखे घुराइण मां मुंहिंजो इहो मतिलबु हो त तव्हांखे 2 ॻाल्हियुनि जा जवाब ॾियां, जिन तां कावड़जी तव्हां मूंखे शर निकाली ॾिनी। हिकिड़ी ॻाल्हि इहा त मूं चयो हो त तव्हीं मूंखे लूण जेतिरो था वणो, हाणे ॾिसो त लूण वारो खाधो अव्हांखे न मिलियो त कीअं दांहूं कयव। कंहिं बि ताम में लूणु न पवंदो त उहो न वणंदो, तॾहिं चयुमि तव्हीं मूंखे लूण जेतिरो वणो था। ॿी ॻाल्हि त तव्हांखे चयो हुउमि त रिज़्क़ु राज़िक़ ते आहे, सो तव्हां त उन नियत सां मूंखे कढियो त बुखुनि में मरी वेंदसि, पर ख़ुदा ताला राज़िक़ु आहे त मूंखे झंग में बि कोन छॾियो। हिते बि मूंखे उहा ई बादशाही नसीबु कई। आख़िरकार बादशाह हुन खे चयो त धीउ, तुंहिंजी ॻाल्हि सची निकिती, मूं हारायो तो खटियो, हाणे मुनासिबु ईअं आहे त तूं झंगु छॾे वरी हली मूं वटि रह। तंहिं ते शहज़ादीअ विराणियो त बाबा साईं, आउं पंहिंजो नसीबु हिते ई वेठी खयां, तव्हीं शाल पंहिंजनि महलनि में ख़ुशि हुजो। बादशाह ऐं भेनरुनि शहज़ादीअ खे घणो ई चयो, पर शहज़ादी बिना नाबरी वारे वेठी। तंहिं ते लाचार हू शहज़ादीअ खां मोकिलाए वापसि वरिया। शहज़ादीअ जे 6 भेनरुनि खे पंहिंजे नंढी भेण जो इहो ठठो कोन वणियो। दिलि ई दिलि में ॾाढियूं सड़ियूं, पर करे कुझु बि न थी सघियूं। नेठि 6 भेनरुनि गॾिजी सलाह कई त कंहिं हीले सां इहा ख़बर लहिजे त हिन खे एतिरी दौलत किथां मिली आहे। अहिड़ो वीचार करे 6 शहज़ादियूं पंहिंजे नंढीअ भेण वटि अचणु वञणु लॻियूं। तनमन साफ़ यूट्यूब चैनल जा मोअज़्ज़िज़ नाज़रीन, हिन कहाणीअ जो पहिरियों हिसो हिते पूरो थियो। मिलूं था इंशाअल्लाह ॿिए वीडियो में, जंहिंमें हिन कहाणीअ जो ॿियो हिसो पेश कंदासीं।